नाज़िम करमपुर भरिसां हथियारबंद चौकीदार के अगवा करे विया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर हुसैन बख्श चौलियाणी। जी हुसैन बख्श, छा तफ़सील आहिनि? जी बेचारानी खे अॼु राति निसारामन बेचारानी ॿुधायो त संदसि भाउ पाइप लाइन जे पहरेदार लाइ सुम्हल हुयो ऐं रोज़े लाइ उथारण वियासीं त बिस्तरो ख़ाली पियल हुयो ऐं हिते चंपल पिया हुया। हिते हथियारबंद जा पहिरां नज़र न अची रहिया आहिनि। वारसन पारां पुलिस खे इतलाह ॾिनो वियो पर पुलिस हदबंदी जो चई कन लातार कई आहे। करमपुर ऐं नागपुर पुलिस हदबंदी जे वाक़े वारे हंधि न पहुती। नौजवान जे अगवा बाद संदसि घर में कोरा मतल आहे ऐं वास सख़्तु परेशान थियल आहिनि ऐं होॾां हदबंदी दंग जे करे जेकाबाद, कशमोर ऐं शिकारपुर टिनिनि ज़िलनि जी पुलिस उते न पहुती आहे। वाज़े रहे त 3 हफ़्ता अॻु इन ई इलाइक़े मां अगवा थियल नौजवान अगवा थी वियो हुयो। जी हुसैन बख्श, तव्हांजी महिरबानी।